अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो माया सैयद शर्मिला शिराजी। सबका बेनी का नजर हेडलाइन ते। पाकिस्तान नेवी अरबी समुंड में अरबे रुपयनि जी मिल्कियत जी मंशियात पकड़े दुनिया के हैरान करे छॾियो। अमरीकी सेनेट-काम पारां कामयाब कार्रवाई ते पाक नेवी के ख़राज तहसीन पेश। अमरीकी सेनेट-काम पंहिंजे हिकु बयान में चयो आहे त कार्रवाई सऊदी अरब में क़ाइम गॾियल टास्क फोर्स 150 सां लाॻापियल PNS यूरोमिक कई। सिर्फ़ 48 कलाकनि में पाकिस्तान नेवी ॿिनि ॿेड़नि मां अरबे रुपयनि जी मंशियात पकड़े वरिती। सऊदी रॉयल नेवी जे कमांडर कामयाब कार्रवाई खे आलमी तावन जो बहितरीन मिसाल करार ॾेई छॾियो। सिंध हुकूमत पारां आबादगारनि लाइ 55 अरब रुपयनि खां वधीक जे पैकेज जो ऐलान। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कणक जे अघ बाबति सिंध हुकूमत जो मौक़िफ़ ॿुधो, जंहिं ते थोराइता आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो हो त आबादगारनि खां कणक जी ख़रीदारी ज़रूरी आहे। असां 42 लख टन कणक पैदा कंदासीं। हिन वक़्तु 12,65,000 टन कणक जो स्टॉक मौजूदु आहे। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन ऐं ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो त IMF कणक जी इमदादी क़ीमत 3,500 रुपया मण मुक़ररु करण जो चयो हो। कणक जो घटि में घटि इमदादी अघु 4,000 रुपया मण हुजणु घुरिजे। असां चाहियूं था त हारियुनि खे ॿियूं मराहतूं ॾियूं त जीअं नुक़सानु न थिए। 25 एकड़ खां घटि ज़मीन वारे आबादगार खे हिकु ॿोरी DAP मुफ़्त ॾींदासीं। 1,75,000 आबादगारनि खे हारी कार्ड ॾेई चुका आहियूं। शिकारपुर में मुख़्तलिफ़ केसनि में इनाम रखियल 50 खां वधीक ॾुहारियुनि गिरफ़्तारी ॾेई छॾी। सिंध सरकार जे सरेंडर पॉलिसी तहत 72 ॾुहारी ॾोहनि जी दुनिया खे अलविदा चई पुलिस वटि पेश थिया। पुलिस आॾो पेश थियलनि में 82 केसनि में घुर्बल निसार सब्ज़ोई, 39 केसनि में घुर्बल लाडो तेगानी, बेलो तेगानी ऐं ॿिया शामिल। सरेंडर पॉलिसी वारी तक़रीब खे ख़िताब कंदे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त ॾुहारियुनि 200 खां वधीक नंढा वॾा हथियार फिटा कया आहिनि। ॻड़ी तेगो में 5 महीननि ताईं कामयाब ऑपरेशन दौरान 107 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। घरू वज़ीर पारां सिंध पुलिस जी कामयाबियुनि ऐं बहादुरी ते ख़राज तहसीन पेश कयो वियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त पीपुल्स पार्टी जी दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत कणक जो इमदादी अघु मुक़ररु कयो। आबादगारनि खे मुनासिब क़ीमत मिलंदी तॾहिं उहे कणक पोखींदा। मुल्क जो फीथो ऐं मईशियत वापारी बिरादरी हलाए थी। वापारियुनि खे सहूलियतूं ॾींदासीं त मुआशी सूरत हाल बहितर थींदी। कराची में काटे ऑफिस जे दौरे दौरान तक़रीब खे ख़िताब कंदे शर्जील मेमन वधीक चयो आहे त सदर चीन जे दौरे दौरान चीनी सीड़पकारनि खे सीड़पकारी जी दावत ॾिनी। आसिफ अली ज़रदारी चीनी सीड़पकारनि खे चइनी सूबनि में सनतूं लॻाइण जी दावत ॾिनी। सदर ज़रदारी इंडस्ट्री लाइ चीनी सीड़पकारनि खे मुफ़्त ज़मीन ॾियण जी बि आश कई आहे। पुलिस जी बुलेट प्रूफ गाॾियुनि ते वफ़ाक़ ऐं KPK जे तकरार में बलोचिस्तान हुकूमत बि मैदान में लही पई। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुख्शी चयो आहे त KPK वारा बुलेट प्रूफ गाॾियूं नथा वठनि त असांखे ॾेई छॾियो। KPK वांगुरु बलोचिस्तान बि दहशतगर्दी सबबि मुतासिर आहे। सरफराज़ बुख्शी पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त बलोचिस्तान में दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइतनि क़दमनि लाइ वधीक हिफ़ाज़ती सामान जी ज़रूरत आहे। कराची में होटल मालिक शहरी खे फोरू समझी क़तल करे छॾियो। पुराणे हाजी कैंप वारे इलाइक़े में होटल मालिक जी फायरिंग में ग़ुलाम मुस्तफ़ा ज़ख़्मी अस्पताल में दम ॾिनाई। होटल मालिक गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ग़लतफ़हमी जी बुनियाद ते पेश आयो। दादू जी अदालत PPMPA आबिद सुंदराणी जी पकी ज़मानत मंज़ूर करे वरिती। दादू जे एडिशनल सेशन जज 4 तारिक अली सांगरो जी अदालत में हिकु नीगरी समेत 3 ॼणनि जे अगवा ऐं भुङ घुरण वारे केस जी ॿुधणी PPMPA आबिद सुंदराणी अदालत में पेश थियो। अदालत आबिद सुंदराणी जे 50,000 रुपयनि जे मचलकनि एवज़ पकी ज़मानत मंज़ूर कई। औरत हमीदा डहर 3 ॼणनि जे अगवा ऐं भुङ घुरण वारे मामले जो PPMPA आबिद सुंदराणी मथां केस दाख़िल करायो हो। घोटकी मां मुबैना अगवा बाद राजोड़ी कोशिशनि ज़रिए बाज़ियाब थियल नारी इरम घोटो खे अदालत वारसनि हवाले करे छॾियो। नारी इरम घोटो खे अदालत में पेश कयो वियो, जिते हुन कलम 164 तहत बयान कलम बंदि करायो। नारी इरम घोटो बयान में चयो आहे त घरां नाराज़ थी सख जी कंहिं दरगाह ते पहुतसि। कंहिं बि अगवा नाहे कयो। अदालत नारी जे बयान बाद खेसि वारसनि हवाले करे छॾियो। खैरपुर में घिटी जे मामले तां फुलपोटा बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। 2 धुरनि जे माण्हुनि जा हिक ॿिए ते डंडनि ऐं सिरोटनि जा हमला। झेड़े दौरान औरत बिस्मात शर्मा फुलपोटो फौत थी वई। धुरनि में छिकताण तेज़।
कंबर में आबादगारनि पारां सारियुनि जो मुनासिब अघु न मिलण खिलाफ डीसी ऑफिस अॻियां धरणो। आबादगारनि डीसी ऑफिस कंबर अॻियां शामियाना अॾे छॾिया। आबादगार अॻवाननि चयो आहे त कारखानेदार ऐं वापारियुनि जे गठजोड़ ऐं सिंध हुकूमत जे बेध्यानी सबबि हारी ऐं आबादगारनि खे सरमाएदार तबिको ॿिन्ही हथनि सां लुटे ऐं फुरे रहियो आहे। सारियुनि जी ख़रीदारी लाइ सरकारी मर्कज़ खोले घटि में घटि सारियुनि जी ख़रीदारी जो अघु 4,000 रुपया मुक़ररु कयो वञे। शहीद नाज़िम जोखियो जी बेवा शीरीन जोखियो पारां ॿी शादी करण जो इंकशाफ। आसिफ जोखियो जी पहिरीं घरवारी अदालत पहुची वई। वसंती जोखियो मुड़ुस आसिफ जोखियो खां खुला ऐं माहवार ख़र्च लाइ ठठे जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। आसिफ जोखियो जी पहिरीं घरवारी वसंती जोखियो चयो आहे त संदसि मुड़ुस आसिफ जोखियो शीरीन जोखियो सां शादी कई आहे, जंहिंजी मां गवाह आहियां। आसिफ जोखियो शीरीन सां शादी खां लातालगी ज़ाहिर करे छॾी। अदालत वसंती जोखियो खे हिरासा न करण जो हुकुम ॾींदे केस जी ॿुधणी 3 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। कुनूरी भरिसां होटल ते वेठल 2 नौजवान ॿाहिरि हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़तल। नबीसर थर में जवाबदारनि जी फायरिंग में साबिर ऐं जान मोहम्मद चांडियो मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त ॿई भाइर ॻोठ डंबरली जा रहवासी हुआ। डैम जी मज़दूरी लाइ आयल हुआ। वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे।